अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम में वाक़ई भली कार था चऊं। नाज़रीन, डेवलपमेंट्स मथां डेवलपमेंट्स थियनि पियूं। अॼु बि मुल्की सियासत में उन पुरसरार ख़त जो पड़ाडो ॿुधण में आयो जेको वज़ीर आज़म साहब पंहिंजे 27 मार्च वारे जलसे में क़ौम आॾो पधिरो कयो। अॼु वफ़ाक़ी वज़ीरनि पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में उनजो कुझु वधीक डिटेल्स ज़ाहिर कया आहिनि ऐं इहा ॻाल्हि कई आहे त जिन मक़ामी किरदारनि जो हुननि ज़िक्र कयो ऐं कुझु उन्हनि किरदारनि जो ज़िक्र कयो जिन जो तालुक़ु हितां खां आहे, पर हिन समूरी साज़िश चऊं या मुबैना धमकियुनि ते ॿधल जेको हीउ ख़त आहे उन में उन्हनि जो बि किरदारु आहे। उन में अॼु उन्हनि इहो वाज़े कयो आहे, पधिरो कयो आहे त मियां नवाज़ शरीफ़ साहब जो मेन किरदारु आहे। उन खां सवाइ उन्हनि चयो आहे त बाक़ी जेके ॿिया किरदार आहिनि उहे पिणु उन में शामिलु आहिनि, पर मियां साहब जो नालो उन्हनि खणी करे बाज़ाब्ते इहा ॻाल्हि कई आहे। गॾोगॾु इहा ॻाल्हि बि कई आहे त उन हवाले सां हिन ख़त खे वठी करे अस्करी क़यादत खे बि एतमाद में वरितो वियो हो ऐं हीउ जेको मामिलो हो वज़ारत ख़ारजा खे पिणु इन मामले जी ख़बर आहे। पर उनखां सवाइ छाकाणि त हीउ इंतिहाई अहम नोइयत जो मामिलो, नेशनल सिक्योरिटी जो मामिलो, उन करे उनखे ज़ाहिर न कयो वियो। काबीना जे बि 2 खां 3 मेंबरनि खे रुॻो इन मामले जी ख़बर आहे। जेकॾहिं इहो अहिड़ी ज़रूरत महसूसु थी या वक़्तु आयो त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान आॾो हीउ ख़त असीं रखी सघूं था। हीअ नाज़रीन अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस जो अव्हांखे क्रक्स ॿुधायोसीं, पर गॾोगॾु कुझु सवालनि जा जवाब ज़रूरु साम्हूं आया आहिनि जेके वफ़ाक़ी वज़ीरनि ज़ाहिर कया आहिनि, पर अञा इन ख़त खे वठी करे खोड़ सारा सवाल मौजूदु आहिनि। इहो बि ॾिसणो आहे त ऑपोज़िशन ते कीअं रिएक्ट थी करे जंहिं अदालत सगूरी जो ज़िक्र कयो वियो आहे उतां छा रिस्पॉन्स साम्हूं अचे थो ऐं ख़ुदि ॼाणायो वियो त अस्करी क़यादत या ॿिया जेके सिक्योरिटी जा इदारा आहिनि उन्हनि खे एतमाद में वरितो वियो आहे त उतां छा रिस्पॉन्स आयो। उन समेत खोड़ सवाल आहिनि जिन खे अॼोके प्रोग्राम में सम्झण जी ऐं डिस्कस करण जी कोशिशि कंदासीं। ऐं उनखां पोइ ॿियो अहम मामिलो अव्हां सभिनी ॾिठो आहे काल्हो जेको ॾींहुं हो उहो त हाणोकी जेका सियासत आहे या जेको हीअ समूरी सूरत हाल आहे उन में सरप्राइज़ डे असीं जेकर उनखे चऊं त ग़लति न हूंदो, पर अॼु बि सरप्राइज़िस कुझु ॾिसण में आया आहिनि, ॿुधण में आया आहिनि ऐं ॼाणायो पियो वञे त हीउ जेको सरप्राइज़िस जो सिलसिलो आहे इहो अञा वधीक ईंदड़ कुझु ॾींहंनि ताईं जारी रहंदो। नेक्स्ट सरप्राइज़ हाणे कंहिंजो हूंदो इहो बि प्रोग्राम में अॼु ज़रूरु डिस्कस कंदासीं। काफ़ली ऐं जेका BAP पार्टी आहे BAP पारां ॿिन्ही पारां जेको पंहिंजो फ़ैसिलो हो, पंहिंजो मूड हो, उहो ज़ाहिर कयो वियो आहे, पर हाणे सभु जेके नज़रूं आहिनि उहे सिंध हंधि मुतहिदा क़ौमी मूवमेंट ते आहिनि। उनखे बि ज़रूरु प्रोग्राम में फोकस कंदासीं। ऐं पोइ पंजाब में जेका सूरत हाल आहे हाणे हिकिड़ो मरहलो तइ थियो आहे, पर जेको ईंदड़ मरहलो आहे उहो वधीक सख़्तु बि आहे, अहम बि आहे। ज़रदारी साहब इहा ॻाल्हि कनि पिया त छाकाणि त अक्सरियत असां वटि आहे पंजाब अंदरि, इन करे जेको ऑपोज़िशन नामज़द कंदी उहो ई वॾो वज़ीर हूंदो। इन ते नाज़रीन डिस्कशन खे अॻिते वधायूं था। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहिनि जो तारुफ़ सां करायां थी, मूंसां गॾु मौजूदु आहिनि कराची स्टूडियो में सीनियर कानूनदान आहिनि, तज़िया निगार आहिनि जावेद काज़ी साहब, कराची स्टूडियो में उन्हनि खे जॉइन कयो आहे। जावेद साहब वेलकम कयां थी तव्हांखे प्रोग्राम में। इम्तियाज़ शेख साहब आहिनि, सूबाई वज़ीर आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी सां जो तालुक़ु आहे जो की प्रोग्राम में मूंसां गॾु हूंदा। इम्तियाज़ शेख साहब खे बि वेलकम कयूं था। मूंसां गॾु साइमा नदीम आहिनि, MNA आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जूं, वीडियो लिंक ते मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम में शरीक हूंदियूं। ऐं मूंसां गॾु वीडियो लिंक ते मुस्लिम लीग नून सां तालुक़ु रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि मियां अज़ीम साहब, उहे पिणु मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम में मौजूदु आहिनि। ऐं सभिनी खे हिकु भेरो ॿीहर वेलकम बि कयां थी, भली कार चवां थी प्रोग्राम में मुंहिंजी इजाज़त सां। काज़ी साहब अव्हां खां आगाज़ कयां थी, प्रोग्राम जो मूं ज़िक्र कयो त सरप्राइज़िस बि अचनि पिया, हुकूमत थोरे ऑपोज़िशन हिक ॿिए खे सरप्राइज़िस ॾियनि पियूं, पर हीअ उनखां अॻु जेको हीउ थोरो जेकॾहिं ख़त ते ॻाल्हाए वठूं, हीउ पुरसरार ख़त, हाणे हीउ मामिलो अञा वधीक पुरसरार थींदो पियो वञे। मुंहिंजे ख़्याल में त ख़त वारो मामिलो तमामु तकड़ में ठाहियो अथई ऐं इहो जेको आहे सो ख़ुदि PTI जे जेको आहे सो ॻिची में पइजी वियो आहे। इहो हाणे उनखे हैंडल कीअं था कनि पिया। नंबर 1 त ख़ान साहब जो जेको फॉरेन फंडिंग केस आहे उहो आहे ई इन बेस ते त हिन वटि जियो लॉबी जा पैसा ईंदा ऐं उहे जेके आहिनि से 12-15 अलाए 8 जेके आहिनि से इंतिहाई इम्पोर्टेंट लीडर्स जेके आहिनि उहे बि क़ुर्बान करे छॾिया, छाकाणि त उन्हनि जा उन अकाउंट सां एक्सेस हुजे उन्हनि खे। ॿियो जेको आहे सो ट्रम्प जो जेको न्याणो हो को खुशन घर लाइ छा उहो बुखारी साहब हुन सां तालुक़ु कया या कहिड़ी जेका वॉशिंगटन वारी या न्यूयॉर्क वारी होटल आहे असां वारी उहा बि ट्रम्प खे विकियईं पे। ऐं ख़ान साहब जी जेका घरवारी, पोइ ख़ान साहब जेको आहे सो ख़ान साहब हिकिड़ी जेको आहे जियो जी सपोर्ट पे कई, पोइ हे पे कई हो पे कई। हाणे जेको मामिलो इहो आहे त उहा ॻाल्हि ज़ुल्फ़कार अली भुट्टे वांगुरु पाण खे जेको आहे ॾेखारणु थो चाहे पियो त मूं सां वञे पियो। हिकिड़ी तिकड़ी इहा ॻाल्हि थी। कुझु ॾिसो ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहब आख़िर में नान लाइन कई, हेॾे होॾे वियो पे। भुट्टे साहब में त बिल्कुलु CIA इन्वॉल्व हुई हुनजी पूरी जेका आहे। हाणे हे वेठो हुन ॻाल्हि में अचे। मामिलो इहो आहे त जॾहिं तव्हांखे 2018 में
प्राइम मिनिस्टर कयो त दुनिया में ट्रंप हो ऐं हिननि ट्रंप जे हुन पोज़ीशन में हिकिड़ी वाइड़ी अमेरिका में हिननि जेको आहे सो हिकिड़ो पॉपुलिस्ट क़िस्म जी पॉलिटिक्स कंदे ख़ुदि ख़ान साहब मेरिट ते आयो आहे। ठीकु। ख़ुदि ख़ान साहब जेका पंहिंजे दिलि ते रखी ॿुधाए त जेको सिलेक्टेड आहे या इलेक्टेड आहे, तंहिंजे करे ख़ान साहब इहो सुवालु करे ई कोन। ॿियूं जेका अॼु जे मॉडर्न दौर में जेके एॾियूं वॾियूं जेके आहिनि से नया सिस्टम अची विया आहिनि, कंहिंखे राइटिंग में ईअं लिखी ख़त जेको आहे चौधरी जो चांडे खे या खोसे खे त ख़त कोन लिखणो न। सही। हीउ कोई जेको आहे मोहम्मद अली बॉक्सर जो जेको आहे ॿिए बॉक्सर खे जवाबु थो कोन, न पुट तूं ॾिस तूं हाणे केतिरो हिकिड़ी जेको हिकिड़ो कुझु असांजो दोस्त साहब बि आहे, उहो त चए त साईं हीअ असां त इमरान ख़ान जा सपोर्टर त कोन आहियूं, पर जंहिं तरीक़े सां इमरान ख़ान खे हटायो पियो वञे इहो मिले थो पियो जेको नवाज़ शरीफ़ खे हटायो। नवाज़ शरीफ़ खे वोट ऑफ नो कॉन्फिडेंस सां कोन हटायो वियो। नवाज़ शरीफ़ खे जंहिं तरीक़े सां हटायो वियो उहो हाणे तारीख़ में लिखियो वेंदो। वोट ऑफ कॉन्फिडेंस जेको आहे इट इज़ माई राइट। वी दी पीपल जेके 300 200 100 125 असीं अंदरि खणी चवंदासीं, हू जेको 63A आहे उन में बि जेको आहे सो इहो क्लियर कट लिखियलु आहे त हू वोट ॾियण खां पोइ डिसीट थींदो। ठीकु आहे न। तंहिंजे करे जेको बि कॉन्स्टिट्यूशनल प्रोसीजर आहे उहो थिए पियो त उन कॉन्स्टिट्यूशनल प्रोसीजर में साज़िश किथां आई? सही। ठीकु आहे न। ऐं सम्झो पिया हाणे त हिनजो सॼो जेको बार आहे उहो हुकूमत मथां आहे। हुकूमत हिन मामले ते मामिलो खणी आई आहे त हाणे हुनजी हैंडलिंग कीअं करे थी, पर हुन सां गॾोगॾु इहो बि ॾिसणु तमामु घणो इम्पोर्टेंट हूंदो त ऑपोज़िशन कीअं रिएक्ट करे थी। कल्ह हिकु मुतालबो बि साम्हूं आयो, मूंसां गॾु ऑपोज़िशन वारा बि मौजूदु आहिनि, हुकूमती बि मौजूदु आहिनि, इम्तियाज़ शेख साहब बि मूंसां गॾु मौजूदु आहिनि। शेख साहब वेलकम बि कयां थी तव्हांखे प्रोग्राम में। जावेद काज़ी साहब आहिनि, साइमा नदीम साहिबान ऐं मूंसां गॾु मियां अज़ीम साहब आहिनि जेके मूंसां गॾु मौजूदु आहिनि। हीअ काज़ी साहब पंहिंजो तजुर्बो आहे, काज़ी साहब जी असेसमेंट आहे त जेको हीउ ख़त वारो मामिलो आहे, हीउ पुरस्कार ख़त वारो मामिलो हुकूमत जी गिचीअ में पवंदो, पर हुकूमत ज़रूरु उहा प्रेस कॉन्फ्रेंस अव्हां बि ॿुधी हूंदी जंहिंमें इहा दावा पई कई वञे त असीं जेकॾहिं ज़रूरत पई त असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे ॾेखारे सघूं था। मियां नवाज़ शरीफ़ साहब जो हू नालो खणनि था त हू अहम किरदारु आहिनि। इहो बि ॼाणाइनि था त अस्करी क़यादत खे बि एतमाद में वरितो वियो ऐं हीउ सभु कुझु तॾहिं थियो आहे जॾहिं अदम एतमाद उन खां हिकिड़ो ॾींहुं पोइ अचणी हुई, उन में उनजो बि नालो आहे। छा चवंदो मां, कीअं पियो ॾिसे ऑपोज़िशन हिनखे? ॾिसो, हीउ ख़त जो हिकिड़ो ड्रामो आहे जेको कयो वियो आहे। मतिलबु अहिड़ा ख़त अहिड़ियूं शयूं जेके आहिनि उहे पब्लिक में ई ऐं माण्हुनि जी तादाद में जलसनि में त न ॾेखारिबो आहे। हीअ त डिप्लोमेटिकली डील कबो आहे हिननि खे, ऐं जेके तरीक़ेकार दुनिया में वधा आहिनि। ऐं मतिलबु हिकिड़ो त हैरत जी ॻाल्हि इहा आहे त एटमिक पाकिस्तान खे को थ्रेट थो ॾिए ऐं हुन खां पोइ जल्द में ख़त ॾेखारे बि कोन थो ऐं सिर्फ़ु ख़त ॾेखारे खीसे में विझे थो। मां त सम्झां सॼो फ्रॉड आहे, कूड़ आहे, अहिड़ो आहे न। ऐं प्लस हिकिड़ी ॿी ख़बर बि आहे जेका मरियाना बाबर पंहिंजो को ट्वीट कयो आहे या ख़बर ॾिनी आहे जंहिंमें ॿुधायो वियो आहे त अमेरिकन एम्बेसडर जेको पाकिस्तान जो एम्बेसडर आहे अमेरिका में उनखे बि घुराए करे पंहिंजो हुते फॉरेन ऑफिस में चयो वियो आहे त हीउ कहिड़ो तरीक़ो आहे ऐं अहिड़नि मसइलनि खे अगरि अहिड़ी शइ आहे बि त मतिलबु हुनखे डिप्लोमेटिकली डील कबो आहे। पर हिते त लॻे थो त हीउ सिर्फ़ु पॉलिटिकल माइलेज खणण जे लाइ हिन पंहिंजो इमरान ख़ान इहो सिस्टो कयो। टोटल फ्रॉड ते मबनी आहे, कूड़ ते मबनी आहे ऐं इहो ईअं सिस्टम ईअं थींदा न आहिनि, इहे हलंदा न आहिनि। भुटे साहब ख़त ॾेखारियो त खोले ख़त ॾेखारियो ऐं पूरी दुनिया खे ख़बर हुई त उहो मामलात छा आहिनि ऐं कीअं हलनि पिया। पर हिते त अचानक ई हिकिड़ो शइ खणी अची पहुतो आहे ऐं मां सम्झां थो त टोटली फेक ख़त आहे, कूड़ो ख़त आहे ऐं हिनजो को बि हक़ीक़त सां तालुक़ु। ठीकु आहे, पोइ ऑपोज़िशन जो हाणे छा हूंदो हिन ते हिकमत अमरी? छाकाणि जीअं चयो त ज़ाहिर ॻाल्हि आहे हाणे ॿार हुकूमत ते आहे, हुकूमत हिकिड़ी शइ ज़ाहिर कई आहे, हुकूमत कीअं हुनखे साम्हूं आणे थी। पर इन मौक़े ते हिकिड़ो काल्ह असीं मुतालबो ॿुधोसीं त पार्लियामेंट में जेकॾहिं अहिड़ो को सीरियस मामिलो आहे पार्लियामेंट में आंदो वञे, नेशनल सिक्योरिटी जा इदारा मौजूदु आहिनि, रेलिवेंट फॉरम्स मौजूदु आहिनि, उते त अहिड़ो को मुतालबो ऑपोज़िशन करण जो इरादो रखे थी ईंदड़ ॾींहंनि में? ॾिसो, हिन वक़्तु आहे पूरो तमामु शयूं जेके आहिनि उहे लीडर ऑफ अपोज़िशन ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिनखे इहो ई चयो त भाई इहो अगरि एॾो ई नेशनल इंट्रस्ट जो मसइलो आहे, नेशनल सिक्योरिटी जो मसइलो आहे, तव्हां हिनखे क़ौमी असेंबली में खणी अचो, तव्हां हुते अची ॾेखारियो, हुते डिस्कस कयो। हुते भली तव्हां सॼी पूरी क़ौमी असेंबली खे न ॾेखारियो, तमामु जेके पार्लिमानी पार्टी लीडर्स आहिनि उन्हनि खे ॾेखारियो, हुन सां डिस्कस कयो। पोइ असां वञा अदम एतमाद खे बि पासे रखी तव्हां सां गॾु बीहंदासीं त हिन मसइले खे असां खणंदासीं। पर
उहो करण लाइ तयारु न आहिनि, छो जो कूड़ ते मबनी आहे, कूड़ो शख़्स आहे। हिन महिल एतिरा कूड़ ॻाल्हाया आहिनि, एतिरा यूटर्न वरिता आहिनि त हिस्ट्री भरी पई आहे, हिकु मतिलबु पूरो रिकॉर्ड भरियल आहे। मां सम्झां थो त ही टोटल ख़त हिकिड़ो कूड़ ते, छो जो पंहिंजे नंबर गेम्स में हे मार खाई चुका आहिनि, नंबर हिन वटि कोन्हनि की हाणे सिर्फ़ु मुख़्तलिफ़ हीलनि बहाननि सां अतम एतमाद खे ड्रगो करणु चाहिनि था ताकी मतिलबु मेंबर पंहिंजा पूरा करे सघनि। त मां तव्हांखे ॿुधायां थो त हिन अदी खे चंद अथव ऐं हिन खां पोइ इनशाला अलाह चाहियूं त हिते मुल्क में त शायदि भॼी वञे या रहे, पर घटि में घटि पावर में न हूंदो। अच्छा, ठीक। मियाँ अजीम साहब असां सां गॾु आहिनि। मियाँ साहब क्या कहेंगे आप? आपके तो कायद का नाम भी लिया गया और ये कहा गया कि ये तो किरदार बिल्कुल कन्फर्म है, जिसका उन्होंने नाम भी लिया कि बाहर से जो सारा कुछ करना और मुलाकात करना या इसके ताने बाने बुनना, उसमें मियाँ साहब का एक बड़ा रोल है। कैसे देखते हैं आप इसको और क्या सोचते हैं एज ओपोजिशन की दूसरी बड़ी जमात के, जिसे पाकिस्तान पीपल्स पार्टी से कहा गया ये कि पॉलिटिकल माइलेज लेने की कोशिश की जा रही है, और जावेद साहब ने इससे पहले अपना तज्जिया दिया, वो समझते हैं कि ये हुकूमत के लिए बड़ा मुश्किल होगा इसको साबित करना। लेकिन अपोजिशन क्या सोच रही है इस पर, कैसे आप इसको आने वाले दिनों में टेकअप करेंगे? जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबसे पहले मैं खान साहब की बात करूंगा। काफ़ी दिनों से वो एक बात कर रहे थे कि मेरे पास एक ऐसा पता है जो मैं शो करना चाहता हूँ, और उनके पास कोई ऐसी चीज़ नहीं थी जो वो शो कर सकते। जो उन्होंने जलसा किया, एक लेटर उन्होंने दिखाया, वो भी बंद लेटर हमें दिखाया है, और वो अगर वो पार्लियामेंट में ले आते तो ज़्यादा अच्छा था। ऐसी कोई बात नहीं है कि देखें हमारे पाकिस्तान के अंदर जो खारजा की बात करते हैं, यूरोप का या किसी और मुल्क का, इस हुकूमत को चेंज करने में कोई अमल दखल है, ये बिल्कुल गलत बात है। इनका अपना जो 3.5 साल की कारकर्दगी है, ये इनके सामने आई है। ठीक ठीक। आप देखें यहाँ पे पाकिस्तान के अंदर कोई इनके पास और बात थी नहीं। 3 कार्ड थे, जो ताश के अंदर 3 कार्ड वाला कार्ड भी ये खेल चुके हैं। बादशाह ये बनना चाहते हैं, हकीकत बात। अब आ गई बात मौजूदा सूरत हाल की। यहाँ पे पंजाब मियाँ साहब आपकी आवाज़ हम तक सही नहीं पहुँच रही, हम कोशिश करें कि आपसे फिर से रब्ता करें ताकि आपको क्लियर सुन सकें और समझ भी सकें। सामा साहब आपकी तरफ आती हूँ। आपने सुना अपोजिशन की दोनों बड़ी पार्टीज़ के रहनुमाओं को, जावेद साहब का आपने तजिया सुना, अब क्या कहेंगी? अब ये हर तरफ से बातें हो रही हैं कि बहुत बड़ी बात कर रहे हैं। खुद वज़ीर साहब ने कहा कि नेशनल सिक्योरिटी का मामला है, मुल्क की सालमियत का मामला है, तो क्यों नहीं उसको पहले रेलेवेंट फॉरम्स पर लाया गया? मिलके कोशिश कर रहे थे, असल पाकिस्तान के लोगों के मसाइल हैं, मिलके हम हल करें। लेकिन परवेज लाई साहब ने 2 में जी सामा साहबा, मियाँ साहब कोशिश करें कि आपसे फिर से रब्ता करें ताकि आप समझ सकें। जी सामा साहबा। सबसे पहले तो देखिए, मैं ज्यूइश लॉबी की बात की गई तो पहले तो मैं उसकी तरदीद वाज़ेह तौर पे करना चाहूँगी कि ज्यूइश लॉबी अगर हमारी तरफ से हो रही होती तो हम इस वक्त एब्सोल्युटली नॉट बेसिस के लिए ना करते। फिर हम जो हैं वो उनकी जो जंग है उसके अंदर हम इस बात को जी मेरी आवाज़ आ रही है? मियाँ साहब बिल्कुल आपकी आवाज़ आ रही है। सामा साहबा कंप्लीट कर लें, फिर मैं आपकी तरफ आती हूँ। जी मैं ये कह रहा था कि आपको याद होगा जो 2008 और 2013 में जो पीपल पार्टी और नून लीग की हुकूमत थी, उस वक्त भी परवेज लाई साहब ने एक अपनी पार्टी के लिए एक बहुत गलत फैसला किया था। ठीक, मियाँ साहब कोशिश करते हैं आपसे दोबारा रब्ता करने की। आपकी आवाज़ अभी तक हम तक सही नहीं पहुँच रही। सामा साहब आप मुझे सुन रही हैं? जी अपना जवाब कंप्लीट कीजिएगा। जी ना वो
ना इस वक्त डू मोर का नारा हम लगा, नो मोर का नारा लगाते, ठीक। ना हम एब्सोल्युटली नॉट कहते, ना हम कश्मीर का मुकदमा इतनी बड़ी जनरल असेंबली में जाकर लेकर जाते। हमने तो वो काम किए, ओआईसी को बुलाया, तमाम सरबराहान को बुलाया, अपने मुल्क में अपनी सफारतकारी को स्ट्रॉन्ग किया। आज अगर हम पर ये खत के इल्ज़ामात लग रहे हैं तो ये एक इतना बड़ा सरबराह एक मुल्क का, वो अपने लोगों को कॉन्फिडेंस में लेने के लिए अगर वो ये कहता है तो ये एक बहुत बड़ी चीज है। ठीक, वो इस तरह से जो है रेलेवेंट फॉरम्स पर ये बात क्यों नहीं लाई गई उससे पहले? रेलेवेंट फोरम्स में इतला पहुंच चुकी थी, ठीक। ऑलरेडी उनको इतला दी जा चुकी है। और अगर नवाज शरीफ के बारे में भी अगर कोई इल्ज़ाम लगा रहे हैं तो उसके भी कोई जो है वो शवाहिद मौजूद हैं जिसकी वजह से ये कहा जा रहा है। किसी के ऊपर गैर मशरूत या गैर इल्ज़ाम ऐसे नहीं लगा रहे, क्योंकि देखिए हमारी भी जिस तरह CIA है इस तरह हमारे भी हसास इदारे हैं, दुनिया भर के बेहतरीन इदारों में शुमार होते हैं। और अगर वो इसकी जो है शवाहद देते हैं तो इसका मतलब है कि कोई बात है। और इस वक्त हमें मुल्की सालमियत को इस वक्त नज़रअंदाज नहीं करना चाहिए, हमें उसको देखना पड़ेगा इस टाइम पे। अब बाकी रहा जो इसमें प्राइम मिनिस्टर ने ये भी जिक्र किया कि ये इसी जैसा एक खत पहले भी आ चुका है और उन्होंने वो पहले भी हेड ऑफ स्टेट भुट्टो साहब का जिक्र किया और उनकी तारीफ भी की। अगर वो चाहते तो वो उनको उस तारीफ में शामिल ना करते। दैट मीन्स कि वो चाह रहे थे लोगों तक ये पैगाम पहुंचाएं कि जो कुछ भी हो रहा है उसके जो हैं वो पीछे अगराज हैं और मुख्तलिफ ताने बाने ज़रूर मिलते हैं जिसकी वजह से ये तमाम चीज़ें हो रही हैं। रहा अब आगे का मामला तो इंशाअल्लाह हम सुरखरू होंगे। हम बिल्कुल आप चाहे लास्ट मोमेंट तक, कल भी बहुत बड़े बड़े आपने जो हैं वो ख़बरें सुनी, आज भी उनकी बड़ी अच्छी एक वो रही पिच जो थी। आइंदा भी अगले दिनों में भी आप इस नज़रिए के मुताबिक आप इसको देख सकेंगे कि एक बेहतरी आएगी और मुल्क के लिए, मैं तो मुल्क की सालमियत के लिए ये तमाम चीज़ें हैं सरफेस होंगी। सही, ठीक ठीक। और इस ये मुतालबे का क्या आप लोग सोच रहे हैं जो अपोजिशन की जानब से आता है कि इसको पार्लियामेंट में लेकर आएँ? इतना बड़ा मामला है, इतना बड़ा अहम मामला है, इसको हुकूमत कैसे आगे ले जाने का सोच रही है? बिल्कुल मुतालबे के मुताबिक इस पे डिपेंड करेगा कि हम उसको किस हद तक उसको मुकम्मल, हमें जिसको दिखाने की ज़रूरत है वो हम उनको वहाँ तक पहुँचा चुके हैं। जो हमारे मिनिस्ट्री ऑफ इंटीरियर को भी दिखाने की ज़रूरत महसूस नहीं की गई, क्योंकि देखें ये सिफारतकारी का मामला है और उसी सिफारतकारी के ज़ुमरे में आया है। वहीं से जो हमारे हसास इदारे हैं, जो हमारी फौज है, उसको हमने उस तक पहुंचा दिया है। अब वो डिसाइड करेंगे कि इसका क्या किया जाए। ठीक से साहब, पॉइंट टेकन जाए साहब। ही चवंता था मिनिस्ट्री ऑफ इंटीरियर भी उन दायरे में न पई अचे। भाई वो जो इदारे हैं जो कि हमारी सालमियत का जो है वो उन्होंने बड़ा प्रूडेंटली काम लिया हुआ है, वो जो रिलायबल सोर्सेज हैं कह रहे हैं कि इस खत में कुछ नहीं है। ये खत, मुझे ये कागज़ के खत पे इतनी बड़ी कंस्पिरेसी, इमरान खान तुम्हें हम उड़ा के मारेंगे, कौन लिखता है आजकल? कोई पागल आदमी होगा ऐसा खत लिखेगा? आई अंडरस्टैंड वेल, कुछ को फॉरेन डिप्लोमेट्स को किस तरह से स्पाई एजेंसियां काम करती हैं उनको पता नहीं। ये तो वो जो मेरे घर का जो चपड़ासी है वो भी किसी दुश्मन को इस तरह नहीं लिखता। ये तो मना जो है वो आम गाली देने के बराबर है किसी को इस तरह लिखना। ये तो कोई गाली दे गया है उसको, इमरान खान को। जिन्होंने करने होते इस तरह काम नहीं होते। और दूसरी बात ये है, अचानक जो फॉरेन पॉलिसी इनको याद आ गई है, जितना बेड़ा गर्क फॉरेन पॉलिसी का इन्होंने किया है किसी ने किया नहीं है। पूरे मुल्क को आइसोलेट करके रख दिया हुआ है। सऊदी अरब आपसे नाराज है, वहाँ पे जो है वो पता नहीं क्या ये उसको मैनर्स एंड एटिकेट्स हमारे प्राइम मिनिस्टर को नहीं आते, वेरी ऑनेस्टली स्पीकिंग। वहाँ जाते हैं तो वहाँ काम खराब करके आते हैं। चाइना वाले हमसे खफा हैं
اور اچانک جو ہے ایک دن یوکرین کے لیے وہ چلے جاتے ہیں اور ایک 11th آور پہ جب وہ وہاں پہ توپے اور بندوقیں لے کے یوکرین میں کھڑے ہیں، یہ ماسکو میں بیٹھے ہوئے، یہ کون سی فارن پالیسی ہے؟ جتنا ڈیزاسٹر آپ نے مذاق کر کے، جتنے خطرناک بیان دے کے، کبھی آپ کو پورا برطانیہ سمجھ آتا ہے، کبھی آپ کو پورا چین کے لوگوں سے زیادہ سمجھ آتا ہے، روس کے لوگوں سے زیادہ سمجھ آتا ہے، ہندوستان کا، آپ جیسا جینیس انٹیلیجنٹ اور خطرناک بالر جو ہے وہ تو ہمارے ملک کو لے ڈوبے گا. ٹھیک اما سمجھو بعد ایڈی کا سچویشن آہے کون فارن پالیسی ریاض کا there is nothing at all for this. جنجے کر کوئی بھی ختم ایڈی نہیں کا ہے. شے نہ ہے حکومت یہ لوگوں کی آئی کیو سے کھیلنے کے مطلب مترادف میں لوگوں کو بیوقوف بنانا ہے خدا. اور میں ایک اور بات بھی بتا دوں، ذوالفقار علی بھٹو صاحب بھی میرے لیے بڑے محترم لیڈر ہیں. وہ بھی جو راجہ بازار میں لے کے گئے تھے خط کہ مجھے خط آیا ہے، وہ خط بھی جھوٹا خط تھا. ٹھیک رابطو منقطع تھیا کوشش کیوں تھا میاں عظیم صاحب ऐं इम्तियाज़ शेख साहब सां बि राब्तो बहाल थिए त जीअं उन्हनि खां बि पुछी सघूं. जावेद साहिबु हिकिड़ो ॿियो जेको मामिलो साम्हूं अचे पियो, हीउ मामिलो त असीं हिते हाणे ॾिसूं था त ईंदड़ ॾींहंनि में कीअं अनफोल्ड थिए थो ऐं जीअं राब्तो बहाल थिए थो उन्हनि खां बि पुछूं था. हीअ जेका दावा ॿी कनि पिया त सरप्राइज़ जेको कल्ह असां हिकिड़ो वॾो सरप्राइज़ ॾिनोसीं काफ़ी पारां ऐं वाक़ई उहो नज़र बि आयो अॼु त ऑपोजिशन जे लाइ सरप्राइज़ हो. ज़रदारी साहिब बि इहा ॻाल्हि कई, नून लीग वारनि बि इहा ॻाल्हि कई त जेके मामला असां सां तय थिया कीअं राति पेट में तब्दील थिया इहा का ख़बर न आहे. त हाणे ईंदड़ ॾींहंनि में छा पिया ॾिसो, छाकाणि त जेको डिफरेंस आहे विनिंग स्कोर में तमामु घटि आहे. ॾिसो नाज़िया, बेसिकली इहो वाक़ई सरप्राइज़ हो. जी परवेज़ इलाही साहब जो वञणु ख़ुदि पार्टी अंदरि स्प्लिट अची वियो तव्हांजे साम्हूं पियो आहे. बिल्कुलु ऐं जे अगरि जे माना एम्पायर न्यूट्रल न हुजे हा त पोइ इहा BAP छो निकिरी आई. एम्पायर न्यूट्रल न हुजे हा त जेको आहे सो हे ॿिया जेके निकिरी आया छो निकिरी आया, ॿाहिरां जेके आहिनि से जेके MNOs जेके वेठा आहिनि उहे छो निकिरी आया. परवेज़ इलाही साहब कीअं खेॾियो आहे, छा खेॾियो आहे, उहे अञा अनफोल्ड थींदियूं शयूं. हुन ते वधीक तकिड़ो फ़ैसिलो कोन था करे सघूं. ठीकु MQM वटि MQM लाइ जेतिरो कुझु ॾियण लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी वटि आहे उहो त वफ़ा वटि आहे ई कोन. आहे कोन. ठीकु ठीकु आहे न. इहो त जेको आहे सो मैजिक गेम जेको आहे अवर जे एम्पायर न्यूट्रल आहे. छाकाणि त परवेज़ इलाही माण्हू जेका ख़बर ठही उहा इहा ठही त एम्पायर न्यूट्रल कोन्हे. ठीकु पोइ एॾो इंतज़ारु छो पियो थिए? मूंखे छा लॻे पियो त कहिड़ा मुतालबा आहिनि MQM जा जेके मञण में ॾुखियाई पेश पई थिए ऑपोजिशन जे दायरे में? हिन वक़्तु जेको आहे मतिलबु ही फराग दिलि ऐं माना तमामु वॾो सखी माण्हू आहे. आउं सम्झां थो हुनखे MQM खे मिलणु घुरिजे न मिलणु घुरिजे. उन्हनि त जेको आहे सो कोन PMLN वारनि हुनखे चौधरी परवेज़ इलाही खे. हीअ त घणो कुझु ॾींदो सरदारी साहिबु. छाकाणि हींअर त 1 पॉइंट एजेंडा आहे न. हिन साहिब खे माना हींअर साहिब खे माना फारिग करिणो आहे. ठीकु हाणे जिन खे पुराणियूं दुश्मनियूं दोस्तियूं ख़तमु करणियूं आहिनि अहिड़े मौक़े ते त जेको आहे सभु शयूं ख़तमु थी वेंदियूं. तंहिंजे करे बेसिकली जिन माण्हुनि खे इहो त एम्पायर न्यूट्रल कोन्हे. स्टेब्लिशमेंट जेका आहे उन में छा त को हिकिड़ो धड़ो हेॾो स्ट्रॉंग आहे हिन तरफ़ बीठो आहे या को थोरो घणो हेॾो हिकिड़ो धड़ो आहे जेको हुन तरफ़ बीठो आहे या ख़ुदि स्टेब्लिशमेंट में स्प्लिट आहे. सही. तंहिंजे करे स्टेब्लिशमेंट में स्प्लिट मुंहिंजे हिसाब सां त सुवाल ई पैदा कोन्हे को त थी सघे थो. स्टेब्लिशमेंट न्यूट्रल आहे न आहे उहा ॿी ॻाल्हि आहे. But there is no, split in the decision making of establishment. हुननि पंहिंजा पेर पोइते कया आहिनि. सही. हाणे साहिबु जेको आहे वञे पियो ऐं साहिबु चाहे थो त मां अहिड़ी हिस्ट्री क्रिएट करे वञा जो लॻां त आउं बि शहीद आहियां. मतिलबु ईअं कोन्हे. हाणे उन में हुन जूं मार्कूं केतिरियूं ठहनि थियूं केतिरियूं नथियूं ठहनि. ठीकु अव्हांखे मतिलबु अव्हांखे लॻे पियो त जेका हीअ कुर्बानी पंजाब जी आहे वज़ारत आला वारी या वज़ारत उज़मा खे बचाइण में कामयाबु न थींदी. पोइ हुनखे वीचारे खे जेको आहे खामखा बोज़दार साहिब खे मारे विधई. माना जेको आहे त वेंदे वेंदे सभिनी खे हिते खां बोज़दार साहिबु हूं बि वञे हा. अहिड़ी ॻाल्हि 4 ॾींहं वधीक प्राइम मिनिस्टर चीफ मिनिस्टर हुजे हा जेको आहे सो जुदा ॻाल्हि आहे. ख़ान साहिबु जेको आहे सो आउं सम्झां थो नाज़िया अगरि आउं ग़लति साबित थियां त मूंखे ख़बर न आहे. तव्हांखे मूं चयो पियो मार्च जी एंड ताईं 3 महीना अॻु में त कमु थिए पियो ख़राबु. तव्हां त हिते हाणे रिकॉर्ड वेठा. ख़ान साहिब जा 70-80 मेंबर जेके आहिनि उहे गाइब थी वेंदा. उहे माना हेॾे होॾे थी वेंदा. हाणे उन में परवेज़ इलाही थोरो साह विधो हुयो. हिकिड़ी अॻकथी ऑपोजिशन जे हवाले सां बि कई पई वञे साहिब साहिब इहे उहा अॻकथी इहा आहे त को 12 वोटिंग वारो जेको ॾींहुं हूंदो त 12 खनि अहिड़ा मेंबर हूंदा ऑपोजिशन जा जेके बीमार थी पवंदा ऐं उहे ई हूंदा जेके डिसाइडिंग बि हूंदा. जंहिं ते सरदारी साहिब जी इहा ॻाल्हि कई थी इस तरह तो होता है इस तरह के कामों में. ये जवाब साहब जरदारी साहब जो आयो. साहिब साहब क्या कहिएगा इस पर? जावेद साहब को आपने सुना, उनका अपना तजिया अपनी असेसमेंट है, लेकिन बहरहाल जो सिचुएशन है आपके अपने लोग हों उनके भी कुछ ऐसे बयान है कि इस वक्त जो समझौता किया गया है या जिस तरीके से तादियों के आगे घुटने टेके गए हैं ये तो ख़ुदकुशी के मतरादिफ है. ये आपकी राय आपके फेलोज़ की है, आपके तहादियों की है, इसको कैसे देख रही हैं आप?
देखिए, हम लोग तो اس میں اقتدار کی سیاست میں بلیو کرتے ہیں، اقتدار کی سیاست نہیں کر رہے. اور رہا اس وقت جی رہا اس کی بات کہ آپ یہ تو ایک دہائیوں سے ایک مکمکہ کی اور ایک نورہ کشتی کی اور چھانگا مانگیا کی جو سیاست چل رہی ہے، یہ اس کے میں ضمیر فروشی تو ہو رہی ہے، ہم اس کو تسلیم کرتے ہیں. لیکن ساتھ ساتھ ابھی جو بات کی آئسولیشن کی، تھوڑا سا میں اس کو وہ کر دوں کہ آپ کس اس سے آپ الزام لگا رہے ہیں کہ ہم نے آئسولیٹ کر دیا. ابھی پچھلے ہی دنوں 22 مارچ کو کون سے آپ 50 سے اوپر تو یہاں پہ ملکوں کے سربراہان موجود تھے پاکستان کے اندر. کتنے سال پہلے یہاں پہ اس طرح سے ہوا تھا، اور یہ سیکنڈ ٹائم ان 3 months ہوا ہے. ہمارے اس سے پہلے متعدد سربراہان ملکوں کے انہوں نے وزٹ کیا پاکستان میں. کتنے سال پہلے یہ بات ہوئی ہے، کن کے جو ہے وہ ان میں حکومتوں میں یہ لوگ ہمارے ساتھ کھڑے ہوئے. اور پھر چائنیز اس کی بات آپ کر رہے ہیں، تو چائنیز 23 مارچ کو خصوصی طور پہ وہ ہمارے ساتھ بھی 22 مارچ کو خصوصی طور پہ اس OIC کے اندر موجود تھے. آپ کو کس چیز کی آپ بات کرتے ہیں؟ ہمارے ان کے ساتھ تعلقات بھی اچھے ہیں، اور سی پیک کی بھی تمام سیکنڈ جو اس کے مراحل ہیں ان میں بھی ہم اس وقت داخل ہو چکے ہیں، اور ہمارے کئی پروجیکٹس ختم ہونے پر بھی ہیں. ٹھیک. باقی جو یہ انہوں نے بڑا اچھا ہوا کہہ دیا کہ بھٹو صاحب کا لیٹر جو تھا وہ صحیح نہیں تھا، تو چلیں انہوں نے آن ایئر اس کے اوپر اعتراف کر لیا. لیکن ہمارا لیڈر اس طرح کا نہیں ہے، اور ہمارا لیڈر کبھی بھی جب تک کہ کوئی اوتھینٹک چیز نہیں ہوگی اس کو عوام میں لے کر نہیں جائے گا. آپ کا لیڈر بھٹو سے بھی بڑا لیڈر ہے. آپ کا لیڈر جو ہے پاکستان میں سب سے بڑا عظیم لیڈر ہے. پاکستان اتنا بنا ذوالفقار علی بھٹو کچھ نہیں ہے ان کے سامنے. میں نے یہ نہیں کہا، یہ آپ نے کہا ہے. آپ اپنی بات کو خود اس وقت جو ہے وہ نیگیٹ نہ کیجئے. جو بات ہم نے تو آپ کی تعریف کی، ہمارے لیڈر نے آپ کی لیڈر کی تعریف کی، اور اگر وہ ان کو کچھ اور مزید کہنا ہوتا جاوید صاحب پیپلز پارٹی سے نہیں ہے. جاوید صاحب تو تجزیہ کر رہے ہیں. امتیاز شیخ صاحب ابھی ہمارے ساتھ رابطہ ان کا منقطع ہوا ہے، ہم کوشش کریں کو لیں. وہ بات شیخ صاحب کی یہی تھی کہ اگر وہ اس وقت جو خط آیا تو اس کے کنٹینٹس، اس کے ڈیٹیلز ایک تو ریلیونٹ فورمز کے ساتھ شیئر کی گئے، پھر ویسے بھی پبلکلی بھی ان کو ظاہر کیا گیا کہ بڑی نوعیت کے تھے، تو وہ اس طریقے سے بات کی گئی. باقی ہماری جو اس کے آگے بات ہوئی کہ اس وقت جو ہم دیکھ رہے ہیں صورتحال، دونوں طرف سے سرپرائزز آ رہے ہیں. ایک بڑا سرپرائز آیا کل حکومت کی جانب سے تھے، لیکن اسی وقت ایک اور پیش رفت آپ کی ایک اور اتحادی تھے BAP والے، وہ پھر اپوزیشن کے ساتھ جا کر کھڑے ہوئے. آج ایک آزاد امیدوار وہ جا کے کھڑے ہوئے اپوزیشن کے ساتھ. تو اس وقت جو وننگ اسکور ہے اس میں بہت تھوڑا سا ڈفرنس رہ گیا ہے، تو کون اس کو فل کرتا ہے پہلے، یہ بڑا اہم ہوگا جاننا. میاں عظیم صاحب سے بھی رابطہ بحال ہوا ہے. میاں صاحب اب آپ کو میری آواز آ رہی ہے؟ جی آ رہی ہے. ٹھیک. میاں صاحب کیا کہیں گے آپ کا جواب ادھورا رہ گیا تھا. آپ اس خط کے حوالے سے بھی آپ بتا رہے تھے، اس کے ساتھ ساتھ سرپرائزز بڑے آ رہے ہیں. اب حکومت کہہ رہی ہے کہ یہاں سے بھی MQM کی جانب سے بھی، پنجاب والا تو آپ لوگوں کو جو آپ کی امیدوں کے برعکس معاملہ ہو گیا، لیکن سندھ میں بھی وہ کہہ رہے ہیں کہ برعکس آ سکتا ہے امیدوں کے. دیکھیں، پہلی تو یہ بات ہے جو سرپرائز کی بات ہے، سب سے جو سرپرائز خان صاحب نے جو دینا تھا، جو انہوں نے اپنے ووٹر بلا کے ان کو مایوس کر کے انہوں نے اسلام آباد سے بھیجا ہے. اگر ان کے پاس کوئی سرپرائز ہوتا تو جو یہ کہہ رہے تھے کہ 10 لاکھ بندہ ہم نے بلایا اسلام آباد میں، جو 10-20 ہزار سے اوپر نہیں تھا، ان کو سرپرائز بتاتے. جو اتنی دور سے پورے پاکستان سے مختلف ضلعوں سے آئے تھے ان کو سرپرائز بتاتے. دوسرے دن یہ سرپرائز بتانے کی کیا ضرورت تھی کہ جی پرویز بھائی صاحب ہمارے ساتھ مل گئے ہیں اور گلزار صاحب کو سے انہوں نے استعفیٰ وصول کر لیا. تو یہ سرپرائز انہوں نے دکھانا تھا. یہ تو کوئی سرپرائز نہیں ہے. اصل میں خان صاحب بکلاہٹ کا شکار ہیں، اور یہ جو خط کی وہ بات کر رہے ہیں، کوئی ایسا خط نہیں ہے. اگر کوئی خط ایسا ہے تو یہ خالی خان صاحب کا مسئلہ نہیں ہے، یہ پورے پاکستان کا، پوری قوم کا مسئلہ ہے.
تو اگر ہمارے ملک کے لیے کوئی باہر کی قوتیں سازش کر رہی ہیں تو یہ خان صاحب اکیلے کیوں اس کا مقابلہ کر رہے ہیں؟ آئے میدان میں، اپوزیشن کو بھی ساتھ میں لیں، اداروں کو بھی ساتھ میں لیں اور وہ خط سامنے رکھیں اور ہمیں پتہ چلے کہ پاکستان کے اندر وہ کون سی طاقتیں ہیں جو بیرونی طاقتوں کے ساتھ مل کر پاکستان کو کوئی نقصان دینا چاہتے ہیں، توبہ نعوذ باللہ، تو وہ بتائیں، یہ چھپانے والی کیا بات ہے؟ تو یہ تو دیکھیں، یہ جو اب ان کے پاس کوئی بات رہ نہیں گئی جو وہ کرنا چاہتے ہیں. ایک تو یہ بات. دوسری میں آپ کو بتانا چاہتا تھا جو میری آپ سے بات نہیں ہو سکی. پرویز لائی صاحب نے زندگی میں 2 غلطیاں کی ہیں. ایک غلطی انہوں نے کی جب وہ 2008 اور 2013 جب پیپل پارٹی اور نون لیگ کی حکومت تھی تو یہ ڈپٹی وزیر اعظم بنے، زرداری صاحب کی بات مان کر یہ ڈپٹی وزیر اعظم بنے اور انہوں نے کاف لیگ کا بیڑا غرق کر لیا. وہ پہلی غلطی تھی. اس وقت انہوں نے ایک اور غلطی کی ہے. اب زرداری صاحب کی بات اور نون لیگ کی بات مان کر ان کو چاہیے تھا اپوزیشن کے ساتھ بیٹھنا اور ان کی پارٹی بھی بچ جانی تھی اور جو پارٹی کے اندر ان کے طارق بشیر چیمہ صاحب جو جنرل سیکرٹری ہیں انہوں نے استعفیٰ بھی پیش نہیں کرنا تھا. اب کل کی ان کی سٹیٹمنٹ تھی چیمہ صاحب کی، طارق بشیر چیمہ صاحب کی جو سٹیٹمنٹ تھی انہوں نے کہا ہے کہ میں کسی صورت میں بھی خان صاحب کو ووٹ نہیں دوں گا چاہے مجھے یہ ملک سے باہر جانا پڑے اگر یہ میرے گھر میں بھی آ جائیں گے. تو یہ تو پوزیشن ہے کاف لیگ کی. میں پنجاب میں بیٹھا ہوں. لیکن میاں صاحب آپ جس فیصلے کو آپ کاف لیگ کی چودھری پرویز الہی صاحب کی دوسری غلطی کہہ رہے ہیں اس کی وجہ کیا بنی؟ تھوڑا سا اس پہ روشنی ڈالیے گا. کچھ ایسی خبریں گردش میں ہیں کہ زرداری صاحب نے میاں صاحب کو یہ پیغام بھی پہنچایا، یہ رابطہ بھی ہوا ہے کہ آپ لوگوں کی طرف سے یعنی نون لیگ کی طرف سے بڑی تاخیر ہو گئی جس کی وجہ سے یہ معاملات طے ہو چکے تھے لیکن اس کے بعد پھر یہ معاملات پیچھے چلے گئے. تو یہ مسلم لیگ نون پر وہ ڈالا جا رہا ہے کہ زیادہ تر وہاں سے بڑی تاخیر ہو گئی جس کی وجہ سے یہ فیصلہ ہوا. جی نہیں، ایسی کوئی بات نہیں ہے. مسلم لیگ نون اور پیپل پارٹی نے مل کے یہ فیصلہ کیا تھا، بر وقت کیا تھا. آپ کو یاد ہوگا چند دن پہلے یہ جب شہباز شریف صاحب پرویز لائی کے گھر گئے ہیں ان کی عیادت کے لیے، تو آپ کو پتا ہوگا کہ وہاں پہ شہباز شریف صاحب نے عشائیے کی ان کو دعوت دی اور انہوں نے وہ دعوت قبول نہ کی. اس وقت بھی نون لیگ نے اس معاملے کو چھوڑ دیا، لیکن اس کے بعد آپ کو یاد ہوگا کہ چودھری شجاع صاحب اسلام آباد اتنی ان کی طبیعت بھی ان کی صحت اجازت نہیں دیتی لیکن وہ مولانا فضل الرحمان صاحب کے پاس گئے اور اس کے بعد یہ رستے دوبارہ ہموار ہوئے. اور ہم نے یہ فیصلہ کر لیا کہ ٹھیک ہے چودھری پرویز لائی صاحب کو چیف منسٹر پنجاب کا بنانا کوئی اتنی بڑی بات نہیں ہے. سب سے بڑا مسئلہ تھا کہ پاکستان میں وزیر اعظم جو اتنی مہنگائی اور بے روزگاری کی طرف اس ملک کو لے کے گئے ہیں وہاں سے ہم نے واپس آنا تھا. تو یہ پنجاب کی قربانی دینے کے لیے ہمیں کوئی اتنا بڑا مسئلہ نہیں تھا. اب آپ نے جو پوچھا کہ تاخیر والی بات، وہ تاخیر نہیں ہے. کاف لیگ کے اندر اب چودھری شجاع اور پرویز لائی صاحب فیصلے نہیں کر رہے، اب ان کے بچے مونس لائی وغیرہ فیصلے کر رہے ہیں. پہلا فیصلہ بھی ڈپٹی وزیر اعظم کا بننا مونس لائی سبب بنے تھے اور آج کا جو فیصلہ ہوا ہے خان صاحب کے ساتھ جانے کا یہ بھی مونس لائی کا فیصلہ ہے. لیکن دو دن تک پہلے تک یا بلکہ یوں کہیں کہ کل رات سے پہلے تک تجاوز صاحب یہ غلطیوں وغیرہ کچھ یاد نہ ہوا اپوزیشن کے. ہانے اج وری غلطیوں بھی یاد اچن تھیوں دی پہری غلطی ہے بی غلطی. دیکھیں مجھے جو سمجھ آتی ہے یہ بات صحیح ہے، تصدیق ہو رہی ہے کہ پرویز الہی صاحب پہ ان کے بیٹے مونس الہی صاحب کا اثر ہے. 4 سال آگے ان سے پوچھیں جب پی ایم ایل کیو آج سے 12 سال 8 سال پہلے کیسی تھی؟ بہت بڑی پارٹی تھی، 90 لوگ تھے، 80 100 لوگ تھے پی ایم ایل کیو کے. کرتے کرتے الیکشن ہوئے تو آج 12 پہ آئے، آج 5 پہ ہیں، کل 2 پہ ہوں گے. ایک پولیٹیکل پارٹیز بڑی پاکستان پیپلز پارٹی پی ایم ایل این اور مولانا فضل صاحب جو پالیٹکس کرتے ہیں اس حساب سے دیکھیں وہ بہت بڑی پارٹی بننے جا رہی ہیں. پارٹیاں آگے جا کے 2 بنیں گی. یہ پی ایم ایل یہ ہماری جو ان کے بڑے مداح ہیں ہمارے عمران خان صاحب کے، ان کو بھی مد نظر رکھا جائے کہ یہ بھی چکر جائے گی یہ پارٹی اگر انڈیپینڈنٹ الیکشن ہوگی 35-30
تو یہ جو آج پی ایم ایل کیو نے فیصلہ کیا ہے، جو آئندہ 4 5 6 سال کی جو پالیٹکس ہے اس میں تو بہت ہی اپنے آپ کو کر دیا، کیونکہ خان صاحب جو ہیں ان کے بارے میں رائے یہی ہے کہ وہ ضیاء الحق کی، آمریتوں کی، ہائبرڈ ڈیموکریسی کی، جمہوریت دشمن، میڈیا آزادی دشمن، لوگوں کو غربت میں دھکیلنا. اب وہ 1,80,000 کوئی لوگ ہیں جو ان کے اندھے ماننے والے ہیں، جن کو یہ خط دکھائے، جن کو جو کچھ بھی دکھائے وہ دیکھ سکتے ہیں، لیکن جو 22 کروڑ کا پاکستان ہے وہ دیکھتا ہے کہ اس کو لایا کون تھا. اب وہ جا رہا ہے تو لوگ کہہ رہے ہیں آپ خدا کا سمجھتے ہیں اپوزیشن کی بات سے، میاں صاحب کی بات سے آپ اگری کر رہے ہیں کہ یہ جی ایک بالکل بڑی غلطی ثابت بہت غلط ہوگی، فیصلہ آنے والے دنوں کے لیے غلط فیصلہ ہوگا. اب آگے کا کیا دیکھ رہے ہیں آپ؟ بلکہ میاں صاحب سے ہی پوچھتے ہیں، پھر میں سائمہ صاحبہ کی طرف جاتی ہوں. میاں صاحب آگے کی کیا حکمت عملی ہوگی پنجاب کے حوالے سے؟ جی دیکھیں، پنجاب کے حوالے سے جو یہاں پہ صورتحال ہے، ایک تو آپ یقین کریں یہ اللہ کی طرف سے ہوا ہے کہ پرویز لائی صاحب اقتدار کی کو دیکھ کے وہ ادھر چلے گئے ہیں، لیکن یہ نون لیگ کے لیے بہت بہتر ہے. آگے جو فیصلہ ہے وہ 31 تاریخ کو دونوں فیصلے ہو جانے ہیں، پنجاب کا بھی فیصلہ ہو جانا ہے اور مرکز کا بھی فیصلہ ہو جانا ہے. ٹھیک. اور جو ہمارے 172 کی جو بات ہے وہ ہم انشاءاللہ تعالیٰ آپ کو ہم سرپرائز دیں گے 25 تاریخ کو کہ 72 نہیں، ہم 80 سے ابو ہیں انشاءاللہ اللہ کے فضل و کرم سے. تو صورتحال ہے، اللہ مہربانی کرے. جو یہ بیرونی طاقتوں کی بات کرتے ہیں یا کوئی کارڈ کی بات کرتے ہیں، کوئی چیز ایسی نہیں ہے، نہ کوئی بیرونی طاقت اس میں شامل ہے، نہ کوئی ان کے پاس کوئی کارڈ ہے. ان کو اللہ تعالیٰ نے ایک موقع دیا تھا اور وہ موقع اور یہ جو آپ 180 سے ابا بتا رہے ہیں، اس میں اتحادی بھی ہوں گے جو جس وقت جو آپ کا ساتھ دے رہے ہیں، اس میں منحرف ارکان کو بھی آپ شامل کر رہے ہیں؟ جی دیکھیں، اس وقت قومی سطح کے اوپر چھوٹی چھوٹی چیزیں برداشت کرنی، دوستوں کو ساتھ ملانا، ہمارا سب اپوزیشن جو تمام پارٹیوں نے صرف پاکستان کو سامنے رکھا ہے، اور ہم سب پارٹیاں ہر ایک بندہ اپنی ذات سے بالا تر ہو کر صرف اور صرف اس ملک کا سوچ رہا ہے. ٹھیک میاں صاحب. سائمہ صاحبہ، دعویٰ سامنے آ رہا ہے کہ نہیں 172 نہیں بلکہ 180 سے اوپر کے ہمارے پاس نمبر موجود ہے، اور انشاءاللہ وہ کہہ رہے ہیں کہ 31 مارچ کو وہ دکھائیں گے اپنی برتری. تو ٹھیک ہے، وہ لوگ آئیں. ہم تو کہہ رہے ہیں، ہم لوگ تو ابھی بھی جو اجلاس ہو رہے ہیں ہم اس میں بڑے آرام سے جاتے ہیں، کیونکہ نمبر تو انہی کی طرف سے مکمل ہونے. اور ابھی پہلے دن انہوں نے 152 ممبر کیے، دوسرے دن 161 انہوں نے کیے. ہم دیکھتے ہیں 180 کس دن تک ہوں گے. اور باقی رہا ابھی تک جو اگر ہم نمبرز کو دیکھتے ہیں تو 169 اپوزیشن کے پاس ہیں اس وقت. نہیں، لیکن اس دن موجود نہیں تھے. جو لاسٹ کا اس میں 161 ہی تھے ان کے پاس. اور جو جن کی باتیں 12 کی انہوں نے باتیں پہلے بھی کی، اور ان میں سے 12 میں سے کتنے واپس بھی آ گئے. صحیح. تو یہ سیاست ہے، سیاست کا گیم ہے، اور لوگوں کے ضمیر ابھی تک جاگ رہے ہیں. آخری وقت پہ جو ہوگا وہ نظر آ جائے گا. ٹھیک. ایم کیو ایم کے حوالے سے بھی میں بتائیے گا کہ وہ کب تک سامنے آئے گا؟ وہ آپ کی جانب سے سرپرائز ہوگا یا آپ کو سرپرائز مل سکتا ہے؟ تیار ہیں دونوں صورتوں کے لیے؟ ان کی طرف سے تو انہوں نے بڑے واضح طور پہ کل رات کی ملاقات میں بھی بڑے اچھے اس میں انہوں کی ملاقات ہوئی ہے، اور انہوں نے یہ بھی ذکر کیا کہ ہم پہلے بھی جن کے ساتھ ان کو ٹرائیڈ اینڈ ٹیسٹڈ، جن کے ساتھ ہم پہلے بھی رہ چکے ہیں اور ان کا ہم نے جو تھا رویہ دیکھ لیا، ان کو دوبارہ سے آزمانا جو ہے وہ بے وقوفی ہی ہوگی. لیکن بڑا اسٹیک ہے، جیسے جاوید صاحب نے یا دوسرے تجزیہ نگار یہ سمجھتے ہیں کہ پارٹیز جو اس وقت جمع ہوئی ہیں آپس میں، ان کی تو آپس میں ہی پھوٹ پڑی ہوئی ہے. اور یہ ان کا پہلے سے یہ تو ہسٹری ہے. چارٹر آف ڈیموکریسی نکال کے دیکھیے، معاہدے ہوئے اور وہ معاہدے کہاں گئے؟ اس معاہدے کے اوپر جو شکیں تھی وہ تک تو پوری نہیں کر سکے. تو یہ آگے کیا کریں گے؟ ابھی سے بندر بانٹ شروع ہو گئی ہے، کون کیا بنے گا، کون کیا کرے گا، اسی کے اوپر ان کی سیاست ہو گئی ہے. تو جن کو نہیں تو پھر دیر کیوں ہو رہی ہے؟ آپ کے اتحادی ہیں، آپ نے کہا کہ وہ آزمائے ہوئے لوگوں کو پھر سے نہیں آزمائیں گے، آپ امید یہ رکھتے ہیں، تو پھر دیر کیوں ہو رہی ہے؟ کیوں یہ اتنا ڈیلے ہو رہا ہے یہ معاملہ؟ یہی تو خوبصورتی ہے سیاست کی کہ سرپرائز ملیں گے تو پھر انہی کو ملیں گے جن کو اس وقت جو سمجھ رہے ہیں کہ وہ سرپرائز نہیں ہے.
अच्छा तो लेट्स होप इंशाल्लाह अच्छा ही सबके लिए होगा। ठीक जावेद साहब 169 मूं शेयर कयो त 169 हिन वक़्त जेका कालो की पोजीशन आहे भूतानी साहब, शाहज़ैन साहब, बुगटी साहब ऐं BAP खां पोइ हाणे 169 ते ओपोजिशन पहुची चुकी आहे, घणो फ़र्क़ु कोन्हे। टे जेके आहिनि से खुटल आहिनि ऐं उन में पर ही ओपोजिशन पकड़ धकड़ जो ख़दशो वट वो पकड़ जो वो ख़दशो भी है ज़ाहिर वो करे भी है पई। वो तो ॾिसो उहो कोन थियणु ॾींदो, उहो केरु कोन थियणु ॾींदो। ठीक ठीक देर आर पीपल्स जेको खान साहब जी कोशिशि इहा ई हुई त अञा वधीक टेम्परिंग कयां, हुनखे मैसेजिस मिली विया, सही मैसेजिस स्टेब्लिशमेंट मां मिली विया, मैसेजिस कुझु सुप्रीम कोर्ट जी ऑब्जर्वेशंस में मिली विया त सही। हीउ कम अज़ कम जेको आहे सो हीउ प्रोसेस जेको आहे थियणु घुरिजे। हीउ 12-13 अगवा करण वारो मामिलो ईअं आहे ई कोन को। सही हाणे मामिलो इहो आहे त हीअ जेके 12 जेके भया इहे त डिफेक्शन कंदा, इहे पार्टी मां निकिरी बिल्कुलु, वेंदा हुआ, ठीकु। इहे अचनि पिया। उन खां अलावा MQM जो हिकिड़ो वॾो फैक्टर पियो आहे ऐं 7 ख़ुदि सीटूं ख़ुदि MQM जॾहिं वटि। PML-Q में स्प्लिट थी सघे थो त किथे बि स्प्लिट बि थी सघे थो। ठीक आहे बिल्कुलु ठीकु आहे न, बिल्कुलु। त तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में प्रोसेस इहो आहे त खान साहब महिरबानी करे स्मूथली जल्दी करे इहो वोट कराए वेझो ऐं पोइ ठीकु आहे, तव्हां अव्हांखे लॻे थो त जाना ठहिर गया आहे। जाना ठहिर गया आहे, माना उन ॻाल्हि वधीक माना अॻिते हली वई आहे। हाणे खान साहब रुॻो इहो आहे त मां हिकिड़ो वॾो ड्रामो करे माना ईअं वञा जीअं मां वॾो शहीद आहियां, जीअं वोट को इज़त वारो जीअं खान साहब हिकिड़ी माना इमरान नवाज़ शरीफ़ साहब कई कोशिशि त हीअ पंहिंजी हुन ट्रांज़ेक्शन खे हीअ जेको बैड गवर्नेंस ऐं जेका सा इन्फ्लेशन थी आहे उन सॼो उन गुनाह मां पंहिंजो पाण खे धोइण जे चकर में हीअ सॼो हिकिड़ो ड्रामो करे पियो ऐं ॾिसो केसि ताईं थो वञे। ठीक मियाँ अजीम साहब आपका फाइनल कमेंट, हुकूमत कह रही है कि अभी ये सिलसिला जारी है, किसी भी वक्त सरप्राइज आ सकता है। जी क्या कह रहे हैं, दोबारा जरा कि बताएं। किसी भी वक्त सरप्राइज आ सकता है, 31 मार्च का भी हवाला देने के बड़े सरप्राइजेस अभी हैं उनके पास। देखें उनके पास सबसे देखें, अगर उनके पास कोई सरप्राइज होता, इन्होंने अपनी हार कबूल कर ली हुई है। अगर इन्होंने हार अपनी कबूल ना की होती तो परवेज लाई साहब को ये CM कबूल ना करते और उस्मान गुजार को ही रहने देते। तो ये तो इन्होंने अपना जो पता शुरू करना था वो तो कर दिया है। और सरप्राइज की जो बात है, देखें मैं आपको एक बात बताना चाहता हूँ, खान साहब जो है ना वो बहुत अच्छे स्पोर्ट्समैन तो हैं लेकिन बहुत अच्छे वो सियासतदान नहीं है। ये बात आज के दिन तक वो क्रिकेट से बाहर ही नहीं निकल रहे। भाई आपके कांधों के ऊपर पूरे मुल्क की जिम्मेदारी थी ठीक और आपको चाहिए था मुल्क को आगे लेके जाना। आप आज की तारीख तक आप क्रिकेट की बात कर रहे हैं, आप 12 खिलाड़ियों की बात कर रहे हैं। भाई ये क्रिकेट की टीम नहीं है, ये पाकिस्तान है। पूरे पाकिस्तान को जब कोई शख्स वजीर आजम बनता है तो वो अपोजिशन का तमाम पाकिस्तानियों का वजीर आजम बनता है। तो खान साहब तो PTI के वजीर आजम के बाद निकले ही नहीं है। वो ठीक तो PTI लेकिन अब के तो वज़ीर बात आज़म उससे थे। बड़ी आगे निकल गई है मियाँ साहब, और अब तो बिल्कुल आपने बजाय फरमाया कि अब जो ये सियासी मैच है वो डिपेंड कर रहा है, क्योंकि सियासी मैच विनिंग स्कोर्स पर डिपेंड करते हैं कि कौन बाजी ले गया। तो जावेद साहब, सायमा, नदीम साहबा, मियाँ अजीम साहब, तीनों का बहुत शुक्रिया। अब देखते हैं कि वो विनिंग स्कोर मुकम्मल करने में कौन बाजी ले जाता है। नाज़रीन, दिलचस्प सूरत हाल है, बैक टू बैक डेवलपमेंट्स आहिनि, सरप्राइज़िस भी अचनि पिया। हाणे ॾिसूं त ईंदड़ ॾींहं कहिड़ो सरप्राइज़ खणी अचनि था। कुझु ई ॾींहं आहिनि ऐं हीउ मामिलो हल थियणो आहे, वाज़े ज़ाहिर थियणो आहे। उन ते असां अव्हांखे डिस्कशन अपडेट्स ऐं तबसरनि ते सिलसिलो जारी रखंदासीं। अॼो के प्रोग्राम मां एतिरो ई। पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो। सुभाणे वरी सेम टाइम ते नए महिमाननि सां अव्हां सां मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।